बुछेरी में इंतजामिया की लापरवाही सबब गंदगी जा ढेर लगल आहिनि, जॾहिं त रहवासी टाउन इंतजामिया खिलाफ रोडनि ते निकिरिया आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे अलाए वधायो बड़ो। बुछेरीअ में गंदगीअ जा ढेर लॻी विया, गटर नालियूं उथड़ण लॻियूं। रहवासी नेठ टाउन इंतजामिया खिलाफ रोडनि ते निकिरी पिया। शहरियुनि गुलन खान ज़रदारी, ताहिर ज़रदारी ऐं फयाज़ रिंदर जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई टाउन इंतजामिया खिलाफ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हिननि आवाज़ टीवी न्यूज़ खे ॿुधायो त असां हड़ताल कई आहे टाउन अफ़सर जे ख़िलाफ़, जंहिंजे लाइ टाउन अफ़सर खे कम जो कोन्हे, बुछियारी खे तबाह करे छॾियईं, जंहिंजे लाइ गंदो पाणी हर मुलाज़िम रखी के लूला के लंगड़ा ऐं महिरबानी करे अॼु अज़रा के अॼु फरियाल के गुज़ारिश आहे त हिनखे हटायो वञे। को बि तरक़ियाती कम बि न थियो आहे, सफ़ाई सुथराई बि सवले नमूने सां न आहे। ऐं असां अपील था कयूं अॼु हज़रा फज़ल पीटीओ साहिबा खे ऐं अकबर जमाली साहिब खे ऐं PPP जा जेके बि वर्कर आहिनि, जेके उहिदेदार आहिनि, उन्हनि खे त बराए महिरबानी इन्हनि खे ताईद कयो वञे त सफ़ाई सुथराई ऐं प्लस में छितनि कुतनि जो आज़ार आहे, जेके ॿारनि बच्चनि खे पटीनि था। असां कंप्लेनूं बि दाख़िल कयूं आहिनि, पोइ बि को बि अज़ालो न थी सघे। ऑफिसर जेको आहे सफ़ाई वफ़ाई पाणी जेको ग़रीब गुरुबनि जो घरनि में नालनि में पाणी हर शइ माल चट जेको अचे थो गुड़प थिए थो वञे, केरु ॿुधण वारो न आहे। महांगाई उरूज ते आहे। टाउन ऑफिसर खे जीअं सफ़ाई सुथरा जो तमामु वधीक ख़्यालु रखियो ऐं गंद किचिरो जेको आहे ड्रेनेज सिस्टम सफ़ा ख़राबु थी चुको आहे। रस्तनि ते पाणी ऐं गंदगी जमा थी चुकी आहे, इन जो ख़ासि ख़्यालु रखियो आहे। हिननि सिंध हुकूमत ऐं चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त शहर में सफ़ाई कराई वञे, करप्ट टाउन इंतजामिया खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं टाउन ऑफिसर खे फिलफोर हटायो वञे। कैमरामैन नासिर खानज़ादे सां गॾु अलाए वधायो बड़ो, आवाज़ टीवी न्यूज़ बुछेरी।